दौर के एक बंदे की कहानी है जो हक और सच की खातिर सारी जिंदगी लड़ता रहा और उसकी जो जिंदगी थी वो हक और सच की बातों में ही खत्म हुई और आखिर दम तक लड़ता रहा। उसको एक ट्रिब्यूट है वो सरमदे गीती मंसूर जो हम निशा हुन जे नाले खां ॾकंदड़ मना ताईं उज़ा। सरमदे गीती मंसूर जो हम निशा हुन जे नाले खां ॾकंदड़ मना ताईं उज़ा। हुन सां लश्कर खज़ाने सां रकश लड़िया। हुन चयो मूं लाइ काफ़ी आहे मुंहिंजो ख़ुदा। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॻी। हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॻी। हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। सिर ख़ुदा जे अॻियां जो झुके सो झुके ॿियो परस्तश जे लाइक़ु को इंसान आहे। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह हुआ अहले तक़वा हुआ। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह हुआ अहले तक़वा हुआ। बुत परस्ती सां अटकण जी जुरत न हुई। अहले मनसब वारनि जा जोधा हुआ। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल ऐं लीरूं हुई। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल ऐं लीरूं हुई। जंहिंजे कपिड़नि ते चतियूं ऐं पेवंद हुआ। जान ताननि जे तीरनि सां सीरूं बि हुई। हुन जी ललकार सां लर्ज़ याबुत कदा चंडू ख़ाननि जी चावट बि धुडकण लॻी। हुन जी ललकार सां लर्ज़ याबुत कदा चंडू ख़ाननि जी चावट बि धुडकण लॻी। किन त सजाद पोशन जा पटका ॾुरिया दिलि फ़क़ीरनि जी पीरनि जी फतकण लॻी। ऐं मसनद नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। ऐं मसनद नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। तो मलाइक जो मसजूद इंसान अचे उन जे भेजे में गांजा न अफ़ियूं भरियो। ऐं लाड़ तुंहिंजी लुटियल थींद लुटबी रही काल जलियो ठटो अॼु कलाची बि वई। लाड़ तुंहिंजी लुटियल थींद लुटबी रही काल जलियो ठटो अॼु कराची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां मुहाणा तड़िया। अॼु आमीअ फापीअ जी मयत उथी। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। तुंहिंजी ओछीअ रविश जी न परवाह अथऊं खून आशिक में लेकिन हरारत न। मक़तलनि जे भितुनि ते पढ़ी थो त पढ़ ॿी शहीदनि जे रत जी कहाणी न। मक़तलनि जे भितुनि ते पढ़ी थो त पढ़ ॿी शहीदनि जे रत जी कहाणी न। हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न।